अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध के कलमकारनि या आर्टिस्टनि पारां हैदराबाद प्रेस क्लब में सिंध वहदत कलमकार कॉन्फ्रेंस के प्रोफेसर अमर सिंधु खिताब कंदे चयो त कालाबाग डैम वांगुरु सिंध मथां मड़ियल ही ॾुखियो वक़्तु बि गुज़री वेंदो। हुन चयो त 80 सालनि खां सिंध जो वजूद ख़िलाफ़ साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। सिंध जा कलमकार वार सम्झनि था त सिंध असांजो तारीख़ी वतन आहे, असां उनखे विरहाइण न ॾींदासीं। सिंध जे हवाले सां कंहिं बि तरीक़े सां इहो सोचे रहिया आहिनि या डिज़ाइन ठाहे रहिया आहिनि, हिन जी मनसूबाबंदी कंदड़ आहिनि त सिंध जी तक़सीम ऐं असां सम्झूं था त बुनियादी तौर ते सिंध जी तक़सीम, सिंध जे तक़सीम जे नाले में सूबनि जे तक़सीम जो जेको शोशो छॾियो वियो आहे। असांजा केतिरा ई माण्हू अञा ताईं इहो सम्झनि था त कालाबाग डैम वांगुरु या ॿियनि वांगुरु इहो वक़्ती तौर ते हिकिड़ो उभार आहे ऐं पोइ लही वेंदो। पर मां इन ॻाल्हि में क़ाइल आहियां, इन ॻाल्हि ते मुंहिंजो ईमान आहे त जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, अॼु उनजो 79 साल पूरा थिया ऐं 80 साल शुरू थियो आहे। इन 80 सालनि जे दौरान सिंध जी वहदत, सिंध जे तारीख़ी वजूद ते हर वक़्तु हुला करण लाइ हर वक़्तु उनजे ख़िलाफ़ मनसूबाबंदी थींदी रही आहे। पोइ कॾहिं सिंध खे विफ़ाक़ जे हवाले कयो वियो, कॾहिं वन यूनिट ठाहियो वियो। मां सम्झां थी त हीउ हिकु भेरो ॿिहर संजीदगी सां मथां वार करण जे लाइ सोचियो वियो आहे ऐं उन वार खे ॾिसंदे असां सम्झूं था सिंध, हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कयो त सिंध उते जेको मनसूबो ठाहियो वियो आहे, जेका जामा मनसूबाबंदी थी आहे, थी सघे थो त उन में हुननि पाण सां गॾु मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे बि हिकिड़ी पार्टी ठाहियो हुजे, पाण सां गॾु उन्हनि मुख़्तलिफ़ फ़र्दनि खे बि पंहिंजी हिकिड़ी पार्टी ठाहियो हुजे, पाण सां गॾु हुननि मुख़्तलिफ़ सूबाई हुकूमतनि खे बि वन पेज ते खणी आया हुजनि। पर सिंध जा कलमकार, सिंध जो अवाम, सिंध जा माण्हू, सिंध जा हक़ीक़ी वारिस ऐं उहे सभु जिन लाइ सिंध वतन आहे, सिंध का बार्गेनिंग फील्ड न आहे सियासी इक़्तिदार लाइ, सिंध का सियासी पार्टी न आहे जंहिं ते हू को सौदेबाज़ी कनि, सिंध का अहिड़ी क़िस्म जी का बि एंटिटी कोन्हे जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी का सौदेबाज़ी मुमकिन थी सघे। सिंध जिन लाइ तारीख़ी वतन आहे, उहे सभु सिंध जा रहंदड़ वाज़े कनि था। उहे पंहिंजे पार्टियुनि जे वसीले जिन जिन पार्टियुनि में वेठा आहिनि, उहे पार्टियूं सिंध जी मालिकी करण लाइ तव्हां रोडनि रस्तनि ते ॾिठियूं, उहे सिंध जा कलमकार सिंध जी वारसी करण लाइ तव्हां उन्हनि जे मौक़िफ़ खे साम्हूं ॾिठो। हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां त हिकिड़ी इन क़िस्म जी शइ पैदा कई वई आहे त सिंध जे कलमकारनि खे छो ज़रूरत पेश आई आहे। त ॾिसो, सिंध जी तक़सीम या सिंध जे लाइ इन क़िस्म जी मनसूबाबंदी सिर्फ़ सियासी पार्टियुनि जो इशू कोन्हे, ही हर सिंधी माण्हूअ जो इशू आहे जेको सिंध खे वतन सम्झे थो। असां इहो सम्झूं था त जहिड़े तरीक़े सां हुकुमरान पार्टी खे असां इहो हक़ नथा ॾेई सघूं त सिर्फ़ु उहा पंहिंजो पाण खे सिंध जी नुमाइंदा पार्टी सम्झंदे असेंबली में असांखे सिंध जे बारे में को फ़ैसिलो वठे, भले आइनी तौर ते इहा वाज़े करण था चाहियूं त आइनी तौर ते आइनी तरीक़ेकार मौजूदु हूंदो, उन जे बावजूदु असां कंहिं बि पार्टी खे सिंध जी तक़सीम करण जी इजाज़त न ॾींदासीं। उहा आइनी तौर ते हुजे, उहा रोडनि रस्तनि ते हुजे, छाकाणि त ॾिसो हर शइ जे पुठियां हिकिड़ी मनसूबाबंदी आहे। त तव्हां राज़ी थियो, तव्हां न थींदो त ॿिया राज़ी थींदा, ॿिया न थींदा त का डमी पार्टी आणबी, का डमी आणबी, न आणबी त को ॿियो 47 फार्म आणबो, ॿियो 47 न हूंदो त को सदारती निज़ाम आणबो। कंहिं बि तरीक़े सां सिंध वाज़े थी करे त कंहिं बि अहिड़ी गैर जमहूरी आइनी तरमीम सां, कंहिं बि अहिड़ी डमी असेंबली मां, कंहिं बि अहिड़ी डमी पार्टी मां
कंहिं बि अहिड़ी नुमाइंदा गैर नुमाइंदा पार्टी खे असां हक़ नथा ॾेई सघूं त असांजी सिंध जे बारे में उहा किथे बि सौदेबाज़ी करे। सिंध जे बारे में फ़ैसिलो फ़क़ति उहो करण जो हक़ रखे थो जेको सिंध खे नाक़ाबिले तक़सीम तारीख़ी वतन सम्झे थो त सिंध त बार्गेनिंग फील्ड कोन्हे, हीअ असांजो तारीख़ी वतन आहे। ऐं तारीख़ी वतन जे लाइ मां त इहो चवंदसि जेकॾहिं हिन आइन जे वसीले बि असांखे कब्ज़े करण जी असांखे तक़सीम करण जी कोशिशि थी त इहो न विसारजो त सिंध उन आइन जे ख़िलाफ़ बि बीह सघे थी। जेकॾहिं तव्हां हिन रियासत खे उनजे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो, हुनजी ताक़त खे उनजे लाइ इस्तेमालु कंदो, तॾहिं बि सिंध पंहिंजे तारीख़ी वतन जी वारसी तां दस्तबरदार कोन थींदी। इहो मैसेज आहे हिन कलमकार कॉन्फ्रेंस जो त सिंध कंहिं बि सूरत में, छाकाणि त मथे ॿियूं शयूं घणियूं हली रहियूं आहिनि ऐं हीअ ॾाढी संजीदा तरीक़े सां हली रहियूं आहिनि। मामला हक़ीक़त में तव्हां बि सम्झो था उछलाया वञनि था त 15 सूबा के 12 सूबा के 25 सूबा, हक़ीक़त उन्हनि जो निशानो सिंध आहे। हुननि जो निशानो कराची जो कोस्टल बेल्ट आहे, साहिली पट्टी आहे। हुननि जो निशानो सिंध जूं ज़मीनूं आहिनि। हुननि जो निशानो सिंध जी मादनियात आहे। हुननि जो निशानो सिंध जो पाणी आहे। तंहिंजे करे ग्रेटर चुलिस्तान ते थी सघे थो सुभाणे विहारे वञनि पंहिंजे पंजाब खे, थी सघे थो त ॿी का इक़्तिदार जी लालच ॾेई केपी खे विहारे वञनि, थी सघे थो त हिननि असां वारे हुकुमराननि खे बि वज़ीर आज़म जूं लालचूं ॾेई विहारे वञनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, कहिड़े बि बहाने सां सुभाणे हिननि डमी असेंबलियुनि मां को सदारती निज़ाम खणी अचो, सुभाणे हिननि डमी असेंबलियुनि मां को मक़बूल लीडर वारो को बयानियो खणी अचो, सुभाणे हिननि डमी असेंबलियुनि मां तव्हां को अहिड़ो आइन पास करायो। सिंध जा माण्हू इन ॻाल्हि में बिल्कुलु वाज़े तौर ते तव्हांखे मैसेज ॾियनि था त सिंध पार्टियुनि खां मथां ई आहे, सिंध नज़रियनि खां मथां ई आहे, सिंध तारीख़ी तौर ते ही जेके शख़्सियतूं आहियूं इन्हनि शख़्सियतनि खां मथां ई आहे। तो सिंध जे नैरेटिव ते बीठल आहे ऐं उहो सिंध जो नैरेटिव के पार्टी जो नैरेटिव कोन्हे, सिंध जो नैरेटिव के हिकिड़े शख़्स जो नैरेटिव कोन्हे, के हिकिड़े नज़रिये जो नैरेटिव कोन्हे। सिंध जो नैरेटिव सिंधी माण्हुनि जो नैरेटिव आहे। उहो आहे त सिंध असांजी धरती आहे ऐं उहा नाक़ाबिले तक़सीम असांजो वतन आहे ऐं उन वतन ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी लाइ सिंध तयारु कोन्हे। तव्हां आइनी टिक्साट भले ॿिया घड़ी वठो, 27 करे विया आहियो, तव्हां 28 लाइ तयारु कयो, 28 लाइ तव्हां लालचूं ॾियो त असां तव्हांजे खे वज़ीर आज़म कंदासीं, तव्हांखे सिंध जी सौदेबाज़ी कंहिं बि सूरत में ऐं कंहिं बि आइनी उन में, मिसाल जे तौर ते सूबनि जो नालो वठी सुभाणे चवंदा, इहो ज़हन में रखो, सुभाणे चवंदा त तक़सीम कोन था चऊं। ही रुॻा जेका साहिली पट्टी आहे गवादर खां कराची ताईं, इहा असां ॾेई छॾियूं विफ़ाक़ जे कब्ज़े में, त सिंध पंहिंजे हिकिड़े इंच तां, पंहिंजे हिकिड़े इंच जी वारसी तां हटण लाइ तयारु न आहे। इहो अॼोके हिन कलमकार कॉन्फ्रेंस जो मैसेज हुजणु खपे। वॾी महिरबानी।